छाकाणि त थकिजी पिया हूंदा सुबुह खां वठी पुरमग़्ज़ मकाला ॿुधी ॿुधी। असां शाह साईं जे फ़िक्र खे ईअं सम्झो त हिकिड़ी नई वेव में दाख़िल थींदे महसूसु कयूं था। हिन वक़्तु जेके मुज़ाकरा थियनि था, जेके मिड़ाका थियनि था, उन में हिकु नई लहर, हिकिड़ी नई वेव ऐं हिकिड़ो नओं फेज़ तव्हांखे मिलंदो। ऐं लतीफ़ियात जो इहो जोहर आहे, लतीफ़ियात जी इहा अहमियत आहे त हू हर नए दौर सां पंहिंजे पाण खे हमआहंग करे बीहारे थी। लतीफ़ पाण चयो न कि माज़ी मन में किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल है तिनी जे हाल जिन विसारियो हाल खे। अॼोके मुज़ाकरे जा वरस्टाइल मौज़ू हुआ, पर आउं चाहींदुसि त हिनखे कंहिं हिकु दग ते वठी हलूं, छाकाणि त नओं बहस चिड़ियो थियो आहे त भिटाई एस्टेब्लिशमेंट जो शाइर आहे या न आहे, हुन जा बादशाहनि सां तालुकात हुआ या न हुआ, हू बादशाहनि खे ॻाए थो या नथो ॻाए। असां जेकॾहिं थोरो गहराई सां सोचियूं त उन वक़्त जी जेका सरकारी ज़बान आहे उहा फारसी आहे। भिटाई त खुलियो थो चए जो फारसी सिखियो ॻोल्हो थो ई ग़ुलाम, त जेको फारसी सिखे थो उहो ॻोल्हो ई ग़ुलाम आहे। त उथंदे ई जेको हुननि जी ॿोली ते वार करे थो त उहो एस्टेब्लिशमेंट जो माण्हू कीअं थो थी सघे। ॿियो, भिटाई जा जेके हीरोज़ आहिनि, तोड़े जो हू मुख़्तलिफ़ हीरोज़ बादशाहनि जी हैसियत में बि आहिनि, पर हू उन्हनि खे तेसीं ताईं हीरो कोन थो मञे जेसीं ताईं हू पंहिंजे पाण खे डी क्लास कोन था कनि। जाम तमाची भिटाई जो हीरो तेसीं ताईं कोन थो थिए जेसीं ताईं हू अची ॼारो जाम कुल्हे ते मच्छियूं थो मारे। हो त जॾहिं मच्छियूं थो मारे पोइ अची भिटाई जो हीरो थिए, पंहिंजे पाण खे डी क्लास करे मुहाणनि सां उहो संग थो अची करे, तॾहिं हो जेको आहे सो भिटाई जो हीरो थिए थो। पुनू हिकिड़े बादशाह जो पुटु आहे, पर बादशाह जे पुट जी हैसियत में भिटाई खे क़बूल कोन्हे को। आऊं त हेॾी आई जो बानी खे बाई चवां, मूं कमीण लाइ पुनू ते पर्ट थियो। पुनू जॾहिं धोबी थो थिए त भिटाई खे क़बूल आहे। राय ॾियाज हिकिड़ी वॾी सुल्तनत जो बादशाह आहे, भिटाई जी नज़र में हो तेसीं ताईं हीरो नथो थिए जेसीं ताईं फ़नकार जी एप्रिसिएशन में हिकिड़े आम फ़नकार जे अॻियां हो पंहिंजो सिर वढे नथो ॾे। हो पंहिंजे पाण खे डी क्लास करे पंहिंजी बादशाह पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान सौसरनि पाए थिए, तंद बराबरि तोरियां उटल ओॾाई थिए जॾहिं बीजल बुराए। त हू जॾहिं पंहिंजे पाण खे डी क्लास थो करे ऐं सरेंडर थो करे सुर जे अॻियां, त हू भिटाई जो हीरो थी थो पए। भिटाई जो हीरो राणो आहे। मूमल चाहे हा त हमीर सुमरो बादशाह हुयो, उन सां बि संग करे पई सघे, पर मूमल बादशाह सां संग कान थी करे। मूमल हिकिड़े ॾाहे माण्हू सां, जेको सियाणो माण्हू आहे, उन सां संग थी करे, छाकाणि त हू मूमल मारे मीर अहिड़ियुनि खे आ करे सोढी घणा सिकाया पढ़िया पढ़ंद पीर हाणे तिनी तीर मणियो जिन मथे में। हू बादशाह हुन जा शिकार था थियनि, कई पढ़िया पढ़ंद पीर हुन जा शिकार था थियनि, पर हूअ शिकार तॾहिं थी थिए जॾहिं हुन जे अॻियां दाहब थी अचे, जॾहिं हुन जा साणप थी अचे, जॾहिं हुन जे अॻियां विज़डम थी अचे। त विज़डम जे अॻियां हू जेको आहे सो। ऐं मारवी अचो, मारी हिकिड़ी देशवासिण आहे, हिकिड़ी आम माण्हुनि जी हिकिड़ी आम औरत आहे, उहा हीरोइन थी थिए। ऐं बादशाह जंहिंखे जेको आहे सो शाह साईं चए थो झण पीअण झंगल रहण मारू चारनि माल हैड़ा जिनी हाल तिन से संग करे थो सूमरा। उते अची करे जेको आहे सो उमिरि सरेंडर करे थो। असां पंहिंजे बहस खे अॻिते वधाईंदासीं ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ हवालनि सां तव्हांखे महसूसु थींदो त भिटाई एस्टेब्लिशमेंट जो शाइर न बल्कि हुनजे एंटी रहियो आहे। हू जीअं साईं मुबारक साहिबु ॻाल्हि करे वियो त जेको कलोड़ो बादशाह आहे, अवाम खे बचाइण जे लाइ उहो त भॼी थो वञे ऐं पोयां हुनखे जेको आहे सो पठाण वञी उते वठनि था, पकड़नि था, ऐं पोइ सरेंडर बि करे थो, ॾंड बि भरे थो। भिटाई त अवाम सां गॾु बीठो आहे, भिटाई त किथां कोन चुरे बि कोन थो, तिर जेतिरी बि हुन मिठी कान थी अचे, उहो पंहिंजी जाइ ते आम माण्हुनि सां बीठो आहे। त आउं सभ खां पहिरियां साईं शौकत हुजण साहिब खां इहो पुछणु चाहींदुसि, छा आलमी लेवल ते अहिड़ा शाइर असांखे मिलनि था जहिड़ो भिटाई पंहिंजे अवाम सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी मिटीअ सां कमिटेड थी बीठो आहे? आलमी लेवल ते कहिड़ा शाइर मिलनि था ऐं भिटाई खे तव्हां उन नुक़्ते नज़र सां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां सभिनी जी महिरबानी। भिटाई जे हिन बैत सां शुरू त वेह मुंद बंबोर में हाड़े हद महल, वेह मुंद बंबोर में हाड़े हद महल, कूड़ी कजम कॾहिं सची ॻाल्हि मसल, जानब लय मंजल सूर विसार मससू। मूंखे जेको सवाल मिलियो आहे त आलमी अदब में
अदीब ऐं शाइर उन्हनि जो इस्टेब्लिशमेंट या हुकूमतुनि सां वास्तो ऐं भिटाई जा किरदार ऐं आलमी अदब जा किरदार। त मां थोरो सिर्फ़ु बैकग्राउंड में वञा। तमामु मुंहिंजो मकाले जो उनवान बि इहो हुयो त जेके भिटाई जा किरदार आहिनि उहे आलमी अदब ऐं आलमी अदब जे शाइरनि सां बरमेची अचनि था। मिसाल जेकॾहिं असां शुरू कयूं यूनानी अदब खां त होमर यूनानी अदब जो बुनियादी यानी 12 सदी BC खां वठी 8 सदी BC ताईं होमर हुयो, जंहिंजो मशहूरु जेको एपिक आहे, रज़्मिया दास्तान आहे, उहो इलियाड एंड ओडेसी आहे। उन इलियाड एंड ओडेसी जो किरदारु जेको आहे, जंहिं ते हाणे त फिल्मूं बि अची चुकियूं आहिनि, यानी पेरिस ऐं हेलन ऑफ ट्रॉय। उहा हेलन ऑफ ट्रॉय हिकु बादशाह जी घरवारी आहे ऐं साॻी जॻह ते पेरिस जेको आहे उहो हिकु बादशाह जो पुटु आहे। उन वक़्तु यूनान जूं 2 हुकूमतूं यानी हिकिड़ी स्पार्टा ॿी ट्राजन यानी ट्रॉय जो क़िलो। उते जेको शाइर आहे उहो हक़ीक़त में बहादुरनि जी जंग जा किस्सा बि ॿुधाए थो, त साॻी जॻह ते होमर इहो बि ॿुधाए थो त हू जेका हेलन ऑफ ट्रॉय आहे ऐं शहज़ादो पेरिस आहे, उहे 2 शहज़ादा अहिड़ो प्यार कनि था जंहिं तां हुननि जा मुल्क वारजी वञनि था। इहे वाहिद शहज़ादो ऐं शहज़ादी आहिनि, वाहिद राणी ऐं राणू आहिनि जिन तां हुननि जो पूरो शहर तबाह ऐं बर्बाद थी थो वञे। यानी हू इस्टेब्लिशमेंट जे अहिड़े रवैये ते त हिकु औरत ऐं मर्द जे इश्क ते पूरो शहर तबाह थी थो वञे। जॾहिं की त भिटाईअ वटि जॾहिं सुहिणी ऐं मेहार जो किस्सो अचे थो त साॻई इश्क ऐं रज़्मिया दास्तान ते भिटाई जंहिं किरदार खे सिलेक्ट करे थो उहे या त मुतवसित तबिके जा माण्हू आहिनि या ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि। हिकिड़ी सुहिणी हिकु कुंभार जी धीउ आहे, हिकु मेहार, चवनि था हुनजे लाइ त हू वापारी हो जेको इश्क में अची मेहार थियो, त उन्हनि जी ॻाल्हि करे थो। ऐं उते भिटाई चए थो त सियारे सिहरात में जा घिड़े वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नीअं, जंहिंखे रातो ॾींहुं मेहारी मन में। त हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे होमर ऐं भिटाईअ में? होमर जा किरदार पंहिंजे इश्क जे करे 10 साल जंग विड़ी पूरा शहरनि जा शहर लखनि जी आबादी तबाह करे था छॾनि, ऐं उहो बादशाहनि जी अहिड़ी रवश खे तनक़ीदी निगाह सां होमर ॾिसे थो। भिटाई जा किरदार सिंपल इहा ॻाल्हि आहे त पंहिंजे इश्क ऐं मोहबत में उहो सुहिणी ऐं मेहार जो किरदारु हुजे, बादशाह उमर सूमरे जे अगवा जो मामिलो हुजे त भई हुन हिकु न्याणीअ खे अगवा कयो, या साॻी जॻह ते कंवरू राय खंघार जी धीउ आहे, बादशाह आहे, उन वक़्त जी इस्टेब्लिशमेंट आहे, उहा कच्छ ऐं भुज जे बादशाह जी छोकिरी इश्क में लिहोर अचे थी ऐं चनेसर दाथुरे सां इश्क करे थी। पर इन्हनि टिनी किरदारनि में किथे बि इश्क जे मथां क़ौमूं क़ुर्बान कोन थियूं आहिनि, शहर क़ुर्बान कोन थिया आहिनि, धरतियूं क़ुर्बान कोन थियूं आहिनि, माण्हू क़ुर्बान कोन थिया आहिनि। भिटाईअ जो इहो किरदारु आहे त हू पंहिंजे क़ौम ऐं समाज खे यानी जेका हुननि जे अंदर जी सचाई या रूहानी इश्क आहे, उन इश्क में हू पाण किरदारु ग़र्क़ करे क़ौम ऐं समाज खे हिकिड़ो मैसेज थो ॾिए। त मां सम्झां थो त भिटाई ऐं इंटरनेशनल अदब में इहो फ़र्क़ु आहे। तमामु बहितरीनु शौक़त साहब। असां साॻी ॻाल्हि खे अञा अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर असद जमाल पल्ली साहब असां सां गॾु आहिनि, उन्हनि खां ॼाणणु चाहींदा तव्हां हिन सिचुएशन खे कीअं था ॾिसो, ऐं ख़ासि तौरु भिटाई जी लुगत जे हवाले सां, छाकाणि त ॿोली कंहिं बि क़ौम जो अहिड़ो वखर हूंदो आहे, अहिड़ो हुनर हूंदो आहे, अहिड़ो जेको आहे सो अंसर हूंदो आहे जंहिंसां क़ौम ट्रेवल कंदी आहे। अहिड़ो हिकिड़ो अनरिटन कॉन्स्टिट्यूट आहे ॿोली, जंहिंमें माण्हू ॿधल हूंदो आहे। उहा डोर आहे ॿोली हिकिड़ी जंहिंमें सदियुनि खां माण्हू ॿधल आहे। असांजा अबा दादा ईअं वेंदासीं पोइ हिते त ॿोली उहो वाहिद अंसर आहे जेको असां सां गॾु गॾु ट्रेवल कंदो हले थो, असां ताईं पहुतो आहे। ऐं वरी इहा साॻी शइ अॻिते हले थी। भिटाई उन दौर जी इस्टेब्लिशमेंट जी ॿोली खे चैलेंज करे जॾहिं इहो चए थो तूं फारसी सिखे ॻोल्हो थो ग़ुलाम। महिरबानी शेख साहब। अघियो काओ कच माणकन मोट थी, पले पायो सच आछींदे लज मरा। तमील खे छॾियूं था शाह साहब जे ॿिनि लफ़्ज़नि ते, कच ऐं काओ।
छाकाणि त भिटाई असांजो हर दौर जो रहबर आहे, उहो असांखे ॿोली सेखारे थो। मूं जॾहिं कचहरीअ जो लफ़्ज़ सिंधीअ जे लुग़तुनि में ॻोल्हियो त किथे बि इश्तिक़ाक़ सां उहो लफ़्ज़ नथो मिले। असीं हुनजो मफ़हूम त सम्झूं था, पर उनजी माना असांखे तख़्तीअ करे इश्तिक़ाक़ करे असांखे भिटाई थो सम्झाए त इहो लफ़्ज़ कच वाधू हरी। कच उहो आहे जेको थोरे पाणी में मिले थो, जंहिंमें जेके शयूं अमीक में मिलनि थियूं उहे कच में काए में न आहिनि। ऐं हरी माना वारी, कच हरी माना कच वारी, जंहिंमें घणियूं सिटही शयूं हुजनि, हितां हुतां जी ॻाल्हि हुजे, जंहिंजो को बि माना मुंड मथो न हुजे, पर कचहरी में अची वञे, उनखां पोइ अॻिते बि वञे सोचिजे। इहो लफ़्ज़ इन जी माना, इन जो इश्तिक़ाक़ मूंखे भिटाईअ खां मिलियो। पोइ वरी इहो मूं लिखियो, इहो छपियो ताज साहिब जे कंहिं साले वटि। उनखां पोइ लफ़्ज़ कच ते मूं वरी बि सोचियो आहे, हाणे कच भिटाई कीअं थो इस्तेमालु करे त कच माना किथे मिलंदो काए में, काओ माना नंढो पाणी, ऐं कच जो ज़िद मानवी ज़िद आहे सच, मानवी ज़िद आहे सच। त हाणे भिटाई थो चवे त कूड़ म कमाए कच उथियो और अलाह से, ॿी सभु गुफ़्तगू पंहिंजी जाइ ते, कूड़ म कमाए कच उथियो और अलाह से, या कच कमायम कूड़ भगम अहद अलाह से, या वरी अॻिते थो चए त पाणे ठही परखनि कि कैंचल गॾनि कच से। हाणे इहो कच कूड़ आहे, मसनूइयत आहे, नकुल आहे, पर भिटाई असांखे वरी अञा कच जी ॿी ज़बरदस्त माना थो ॾिए। उन माना जो त को मिसाल ई कोन्हे, उहा वरी मारवी में आहे। हीउ कच जेको सो सरीराग में हो, ॿियो कच वरी मारवी में आहे त जन कराइनि कच जा वर साहेड़ियूं से, उहे मूंखे साहेड़ियूं खपनि जंहिंजे ॿाहुनि में कच आहे। या वरी अॻिते थी त कराइनि किरोड़ जा कूड़ा चूड़ा जंद, कराइनि किरोड़ जा, हाणे इहो कच किरोड़ जो थी वियो। इहा भिटाईअ जी लुग़त जी ताक़त आहे। जेके लुग़त जा माण्हू आहिनि उहे हिन शइ खे सम्झनि था। उनखां पोइ ॿियो लफ़्ज़ आयो काओ। हाणे काए जी माना बि असां वटि ॾाढी ईअं गैर ज़िमेवारी सां वरिती वई आहे, पर भिटाई असांखे छा थो चए त काओ कमायो मोती मुंहुं न वणजिया, उन विया ओहरे मुंहुं काओ ॾेई, कोड़े जे काओ थिए समुंड कीअं सुकनि। सॼी दुनिया जो पाणी भले सुकी वञे, हाणे बरसातूं पवनि न पवनि, त भिटाई वॾो पाणी थो ॾिसे, थोरा घणी होॾां थो मोकिले, उहो आहे त समुंड कीअं सुकनि। उनखां पोइ काओ लफ़्ज़ जेको आहे उनजे उन मां लाइ इस्तेमालु थियल आहे। काओ खाइणु, काओ ॾियणु, काओ करणु, काओ कमाइणु, ऐं काओ माना शीशो। जेको काए जो मफ़हूम असां वटि आयो आहे भिटाई वटां कोॾनि मां कच मां, उहो ई आहे त नकली शइ माना शीशो, माना शीशे जा ॿ मफ़हूम आहिनि। हिकिड़ो त ट्रांसपेरेंट आहे, ॾिसां त असां तेल जी शीशी जे बारे में ॾिनासीं त तेल जी काई, मुअनिस लफ़्ज़ आहे, तेल जी काई माना शीशे में तेल पियो पर चइजे पियो काई। या वरी ॿियो जेको लफ़्ज़ अचे थो उहो आहे काओर। काओर एॾो ज़बरदस्त लफ़्ज़ आहे, डिक्शनरियूं ॻोल्हियो त इहो वरी ॿुधाए थो असांखे त आईने जे पुठियां छा आहे। माना ॻाल्हि खे ॿुधण खां पहिरीं, ॻाल्हि खे फ़ैसिलो ॾियण खां पहिरीं अचो त ॻाल्हि जो काओर ॾिसूं, ॻाल्हि जो ॿियो पासो बि ॾिसूं। ॿियो रुख आईने में कोन मिलंदो, आईनो सितई शइ आहे। उन करे इहा ॻाल्हि जेका आहे सा भिटाई वटि काओर जी ज़बरदस्त माना में अचे थी। उनखां पोइ वरी अचे थो त हाणे पहिरियों बैत पढ़ियो त अॻियो काओ कच, हिन जी ॿी पुराणी बि भिटाई वटि पई आहे, उहा ज़बरदस्त पुराणी आहे। उन में लॻे थो पहिरीं पुराणी मशकूक आहे, ॿी कहिड़ी आहे त कढिज काए कच खे, कढिज काए कच खे माना काए वारो कच, कच ॿिया बि आहिनि, इन खां सवा ॿिया बि आहिनि, शीशे खां सवा ॿिया बि आहिनि, उन्हनि जो कई माना आहिनि। पर कढिज काए कच खे कूड़ म कमाएज, वणज वियाएज, सभु सौदागर सच जो। ईअं असां भिटाई जी भिटाई जे रिसाले मां लुग़त जूं तमामु घणियूं रहनुमायूं वठूं था। महिरबानी। यकीनन भिटाई जूं मुख़्तलिफ़ पढ़णियूं बि असां ताईं पहुतियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पढ़णियुनि में मुख़्तलिफ़ मानाऊं बि असां ताईं पहुतियूं आहिनि, जिन ते तवील बहस बि थिया आहिनि। ताज़ो हिकिड़ो दोस्त हिते बैत पढ़ी वियो त सदायती सभ का बुख न बासे का। ही जेके हीरोइन्स आहिनि, जेके सामूंडी आहिनि, उन्हनि जा जेके
श्रीलंका खां सोन जो वापार कनि था। इश्तियाक अंसारी साहिबु वेठो आहे त हिननि सिंध जा इहे जेके तालुकात इन्हनि माण्हुनि जा इक़्तिसादी ॿाहिरनि जा ताजरनि जा तालुकात एॾा गहरा हुया त उहे बुख छो हुयूं? यकीनन बुख कोन हुयूं। सदायती सभ का बख न बासे का। बख माना बास सुख। सब का सदत करे थी पर बास काई कान थी करे। या ये चए त जाजर ॾिया न मोहे, जाजर जाटू न ॾिए ॾिया न मोहे, सधू कोह करे सा पंहिंजे कांध जूं। त ईअं यकीनन या जेका सो पिनी संदे पार जी असां पढ़ंदा आया आहियूं मिड़ई मिठाई। मिड़ई न आहे बाबा, मिरी मिठाई आहे। पिरिया संदे पार जी मिरी मिठाई। मिरी माना मिर्च। पिरीअ जे पार जो जेकॾहिं मिर्च बि आयो त उहो आउं उनखे मिठाई सम्झंदुसि। कान्हे कढ़ाई चखींदे चेत करे। त यकीनन ॿोली में मुख़्तलिफ़ पढ़णियूं असां ताईं जेके पहुतियूं आहिनि। ऐं अॼु जीअं ताज जोए साहिबु मुख़्तलिफ़ बैत ॿुधाया आहिनि त जेके रिसालनि में न आहिनि, अञा शाह साईं ते कमु थियण जी इलाही ज़रूरत आहे। ऐं इहो कमु थींदो। ऐं जीअं अॻु ई अर्ज़ु करे चुको त जॾहिं खां अकबर साहिबु आयो आहे, हीउ मुज़ाकरे वारो सिस्टम या ॿिया तरीक़ा जेके आहिनि त भिटाई खे हिकिड़े नए फेज़ में वठी आया आहियूं। लतीफ़ियात हिकिड़े नए मरहले में दाख़िल थी आहे। जेको तसव्वुफ़ वारी रम्ज़ हुई या जेका रूहानियत वारी रम्ज़ हुई, उनखां निकिरी करे भिटाई खे सोशल साइंसिस जे बुनियाद ते हिन वक़्तु परखियो पियो वञे। भिटाई खे हाणे साइंस जे बुनियाद ते परखियो पियो वञे। भिटाई खे एज़ अ मुफ़क्किर, एज़ अ फ़ैलसोफ़ परखियो थो वञे। हैदर अली लगारी जा ॿ शागिर्द अॼु असां वटि मौजूदु आहिनि। यकीनन उन्हनि जो वॾो कमु हुयो। उहो माण्हू हुयो जंहिं जेका सो भिटाई खे नई तरह सां परखण जी कोशिशि कई। ऐं यकीनन हू जेको ॿिज पोखे वियो आहे उहो असां ते पहुतो आहे। असां सारंग ॾांहुं वधंदासीं। सारंग खां हिकिड़ो सुवालु कंदुसि त भिटाई जॾहिं चए थो त जो से लोड़ाऊ थिया जनी भर रहन, मारू मंझि थरन रही रहंदा केतिरो। या जो से लोड़ाऊ थिया जिनी संदी धीर, मारूअड़ा फ़क़ीर रही रहंदा केतिरा। त उहे माण्हू जेके तव्हांजा भरझला थी बीठा आहिनि, यानी वक़्त जा बादशाह आहिनि, उहे ई जेकॾहिं चोर थी बीह रहनि, उहे ई जेकॾहिं तव्हांजो फुरू कनि त मारूड़ा वीचारा काॾे वेंदा? त इहो तालुक़ु हिनखे तव्हां किथे था ॾिसो त भिटाई अवाम सां बीठो आहे, एस्टेब्लिशमेंट सां बीठो आहे। महिरबानी अदा शेर महिरबानी। असल में कुझु वक़्तु अॻु बि कराची में असांजे हिकिड़े मोज़िज़ दानिश्वर इहो लतीफ़ साईं जे लाइ चयो त हू वक़्त जी एस्टेब्लिशमेंट जो माण्हू हो। ऐं उन लाइ साईं जिन ॿ दलील पेश कया हुआ त जीअं त हू मखदूम हाशिम ठटवी जो दोस्त हो। ऐं मखदूम हाशिम ठटवी जेको आहे उहो वहदतुल शहूर जे फ़िक्र जो माण्हू ऐं हुक्मराननि जो मंज़ूर नज़र हो। ॿियो इहो त शाह लतीफ़ उन वक़्त जी जेकी अहम जेकी तहरीक हुई, जेकी झोंक वारी तहरीक हुई, शाह हिदायत जी तहरीक, उन मुतलिक़ को वाज़ह सवाइ अलामती बेतनि जेको इज़हार न कयो आहे। जंहिंजे आधार ते हुन चयो त लतीफ़ उन वाक़े ते ख़ामोश रहियो, उन करे हू एस्टेब्लिशमेंट जो आहे। जंहिं ते मूं हिकिड़ो मज़मून लिखियो हो, मां तव्हांजे बेतनि खे बि उन पस मंज़र में खणी ईंदुसि त असल ॻाल्हि इहा आहे त जेतिरे क़दुरु मुंहिंजो मुतालियो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बुनियादी तौर ते वहदतुल वजूद जे नज़रे जो क़ाइल हो ऐं मखदूम हाशिम ठटवी वहदतुल शहूद जे नज़रे जो क़ाइल हो, जेके ॿई नुक़्ते नज़र हिक ॿिए जे मुख़ालिफ़ आहिनि। एतिरे क़दुरु जो वहदतुल शहूद जे नज़रे जा क़ाइल जेके माण्हू आहिनि, उन्हनि वहदतुल वजूद जे नज़रे जे माण्हुनि जो तारीख़ में असां जेकॾहिं पढ़ंदासीं त मंसूर हलात सां जेको वाक़ियो थियो या अहिड़ा ॿिया जेके दारा सां जेको वाक़ियो थियो, जेको औरंगज़ेब जे ज़माने में औरंगज़ेब करायो, त वहदतुल शहूद जो क़ाइल हो औरंगज़ेब, ऐं दारा वहदतुल वजूद जो क़ाइल हो। त असां कीअं था चई सघूं त लतीफ़ साईं जेको वहदतुल वजूद जो पैरोकार आहे, हुन सां दोस्ती रखी ऐं हुक्मराननि जो किरदारु अदा कयो, एस्टेब्लिशमेंट जो किरदारु कयो। मां सम्झां थो त इहो अकुल जी घटिताई आहे या इहो लतीफ़ ते सिधो सो इल्ज़ाम आहे। छो त लतीफ़ जी ख़ुदि जी जेकॾहिं असां शाइरी पढ़ूं, उहा शाइरी वाज़िह आहे। जीअं तव्हां जेके बैत ॿुधाया त इहो उन वक़्त जे हुक्मराननि जी हालत जो इज़हार आहे त उन वक़्तु कलोड़ा जेके आहे उहे मुग़ल जा ॾन भर हुआ ऐं मुग़लनि जा जेके आहे मंज़ूर नज़र हुक्मरान हुआ ऐं मुग़लनि जे आशीर्वाद सां हिते मुक़ररु थिया, ख़ासि तौर ते यार मोहम्मद कलोड़ो ऐं मियां नूर मोहम्मद कलोड़ो। ऐं उहो हिकिड़ो कटर जागीरदारी दौर हो जंहिंमें पीर परस्ती ऐं मज़हबी इंता पसंदी जो नुक़्ते नज़र शामिल हो। ऐं उते आम माण्हू सां जेको रवैयो रखियो वियो उहो इंतिहाई ख़राबु रखियो वियो। उन्हनि ते ढलूं विझियूं वियूं, बेजा टैक्स हया विया, जंहिंजी लतीफ़ जेको आहे उनजी नुमाइंदगी कई त जो से लोड़ाऊ थिया, यानी उन सां अहिड़ी हालत हू कंहिंखे दान ॾींदा
कहिड़े दर्दा आणींदा माना लतीफ़ आम माण्हुनि जी अकासी कई आहे त इन मां त असांखे लतीफ़ अवाम जो माण्हू थो लॻे अवाम सां बेपनाह मोहबत कंदड़ माण्हू थो लॻे हुकुमराननि जो मुखालिफ़ थो लॻे ख़ुदि तव्हां जीअं मिसाल ॾिनो त जीअं त उन वक़्त जी सरकारी ज़ुबान फारसी हुई लतीफ़ उनजो जेको जवाबु ॾिनो आहे उनखे रद्द करे हालांकि पाण फारसी वॾो ॼाणू हो मखदूम मुइन ठटवी सां जेके उन फारसी में आलमाना ख़तो खिताबत कई आहे या ख़ुदि पंहिंजी शाइरी जे अंदरि जेके फारसी मक़ोला ऐं महावरा इस्तेमालु कया अथई उहा लतीफ़ खे फारसी जो वॾो आलिम ॼाणाए थी पर उन वक़्तु जॾहिं ॿोली असांजे माण्हुनि जे मथां सरकारी तौर ते मड़ी थी वञे लतीफ़ उते मुखालफ़त थो करे त बोलो तोए ग़ुलाम जे तूं सिखी फारसी तमामु बहितरीन यकीनन जॾहिं हुनजी ॿोली खे इहो कंडेम थो करे उनजी जेका सो हैसियत कोन थो मञे त उनजी बादशाही हू किथां मञींदो ऐं वहदतुल वजूद जो शाइर हुयो आहे ऐं रहंदो इहो इन जे करे जो वहदतुल वजूद जो जेको फ़लसफ़ो आहे उनजो बुनियादु इंसान दोस्ती आहे उनजो बुनियादु प्यारु आहे उनजो बुनियादु मोहबत आहे उनजो बुनियादु माण्हपो आहे बेटा माण्हपे जो शाइर आहे एक कसर दर लख कोड़े कणस गिड़कियूं जेॾा कया परख तेॾा साहब साम्हूं हिन काइनात खे हिकिड़ो कसर सॾणु हिकिड़ो महल सॾणु ऐं उन में किरोड़े गिड़कियुनि जी ॻाल्हि करणु ऐं लखे दरनि जी ॻाल्हि करणु ऐं उन खां पोइ चवनि त जेॾां बि ॾिसिजे थो ओॾां साहब साम्हूं थो अचे उहो महबूब साम्हूं थो अचे छा शौक़ साहिबु इन तरह जेको मिसाल असांखे जेका सो ॿाहिरें अदब में मिले थो जेको इन सतह ते चए ही काइनात हिकिड़ो महल आहे ऐं हीउ जेको आहे सो उन में कई दरवाज़ा आहिनि कई दरियूं आहिनि पर जेॾां बि ॾिसिजे त उहा ज़ात नज़र अचे अहिड़ो को मिसाल असांखे यूरोप जी कंहिं बि अदब में मिले थो साईं यूरोप में मेटाफिज़िकल पोइट्स हिकिड़ो एज आहे जंहिंमें जॉन डन खां वठी रॉबर्ट ब्राउनिंग ताईं तमामु हिकिड़ा अज़ीम शाइर आहिनि मुंहिंजो उस्तादु साईं कलंदर शाह वेठो आहे उहो इनखे बख़ूबी असांखे साईं पढ़ायो बि आहे ऐं इन ॻाल्हि खे बख़ूबी साईं मूंखां वधीक सम्झनि था त उते मेटाफिज़िकल पोइट्स जेके आहिनि उनजो मतिलबु ई हो द पोइट्री ऑफ द स्पिरिट्स रूह जी शाइरी हू काइनात खे उन ई निगाह सां जंहिं निगाह सां लतीफ़ ॾिसे थो उन ई निगाह सां ॾिसंदा हुआ ऐं इंसानी हिकु नंढड़े वजूद जी हिन काइनात में केतिरी अहमियत आहे मिसाल जी ॻाल्हि जॉन डन जी हिकिड़ी लाइन आहे त लव स्टार्ट्स बाय व्यूइंग द बॉडी येट इट नरिशेस इन द सोल जेतोणीकि प्यार हिन जिस्म जे ॾिसण सां शुरू थींदो आहे पर पोइ बि प्यार जा हक़ीक़ी रूह जेके परवाज़ चढ़ंदा आहिनि उहे इंसान जे रूह में चढ़ंदा आहिनि जेकॾहिं इंसान जे जिस्म खे यानी हिन भिटाई छा थो महसूसु करे भिटाई हिन काइनात खे इन इश्क जे रम्ज़ जो ख़ाम माल महसूसु थो करे जितां भिटाई सोच ऐं फ़िक्र ऐं हिन जिस्म जे आला ऐं आदना हुजण जी शाहिदियूं हथु करे थो त जिस्म या वजूद आला छा हूंदो आहे वजूद अदना छा हूंदो आहे फ़िक्र अदना छा हूंदो आहे ऐं फ़िक्र आला छा हूंदो आहे त उहो भिटाई हिन काइनात खे हिकु ख़ाम माल महसूसु थो करे ईअं ई इंग्लैंड जा शाइर जेके मेटाफिज़िकल पोइट्स आहिनि उहे हिन जिस्म खे हिकु जिस्म हिन वजूद खे अकेलो नथो सम्झे उहे हीउ जेको वजूद हिकु अकेलो वजूद आहे उहो हिन काइनात सां ॻंढियल वजूद आहे त ईअं ई भिटाईअ वांगुरु उहे मेटाफिज़िकल पोइट्स जेके आहिनि उहे काइनात में हिकिड़ाई जो दर्स ॾियनि था ऐं भिटाई बि ईअं काइनात जे हिकिड़ाई जो दर्स ॾिए थो यानी उहो इल्म जी कुलियत हुजे वजूद ज़ाहिरी वजूद जी कुलियत हुजे या फ़िक्र जी कुलियत हुजे भिटाईअ वटि बि ईअं ई मेटाफिज़िकल पोइट वटि वांगुरु हिकिड़ी फ़िक्र इल्म ऐं वजूदियत जी कुलियत आहे रुगो एतिरो कोन मां ईअं चवंदुसि त इन्हनि मेटाफिज़िकल पोइट्स खां भिटाई तमामु मथे असांखे नज़र थो अचे मां त इवन एतिरे ताईं जो होमर खां वठी मूं स्टडी कई आहे जदीद दौर जे हेमिंगवे ताईं हेमिंगवे जे किरदारु सांतियागो खां वठी असांजे मोर्ड मेहरबर ताईं त उते जेके बि किरदार मिलनि था उनमें ममासलत त मिले थी पर सोच जी पिच जेका आहे उहा अज़मतुनि खे छुए थी त उहा भिटाई वटि छुए थी त भिटाई चए थो त कोड़े कायाऊं तुंहिंजूं दर्शन दारूं दार
जीउ सभु कंहिं जी असीं दर्शन धारो धार कोड़े कायाऊं तुंहिंजूं लखनि लिखणदार जीउ जब कंहिं जी असीं दर्शन धारो धार प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां इहो ई काइनाती हक़ आहे जेको इल्म वजूद ऐं फिक्रत जे कुलियत ऐं जामियत जो सबूत आहे भिटाई वटि ऐं इंटरनेशनल अदीबनि वटि यकीनन ऐं इहा ई उहा रम्ज़ आहे जेका आम खे अवाम खे भिटाई सां अटैच करे रखे थी ऐं हू जेके हीरोइन्स चूंडे थो उहे सभु जूं सभु आम वर्किंग क्लास लेडीज़ आहिनि ऐं वर्किंग क्लास लेडीज़ जे हुस्न जी जेका तमसीली जेका इज़हार जी नई रम्ज़ भिटाई तलाश कई आहे उहो उनजो मिसाल शायदि ई असांखे कंहिं वटि मिले किंझर में बाहि भरी हेॾी वेल किया नूरी मोहाणी आहे जीअं आम मशहूरु हूंदो आहे असांजे लाइ असां वटि इहो आहे त भई मोहाणियूं आहिनि त यकीन रंग जूं सांवरियूं हूंदियूं पर भिटाई हुनखे रिक्रिएट थो करे उन सूरत हाल खे उन हुस्न खे उन जमाल खे किंझर में बाहि भरी हेॾी वेल किया नकी तजलो तारनि जो नकी शम्स शुआ लथो पांध मुहा मींहं चढ़ंदे मकड़ी त आम जेका औरत आहे उहा एॾी सुहिणी आहे ईअं थो लॻे जॾहिं हुनजे ॿेड़ी ते चढ़ंदे हुनजे मुंहं तां पलव लही थो वञे त ईअं थो लॻे ॼण त किंजर में बाहि भरी वई आहे किंजर खे बाहि लॻी वई आहे त इहा हुनजी हीरोइन बणिजे थी ऐं जेका सो पखे मंझि पदमणी ॾे वराका विझ जहिड़ी सूरत सिज तहिड़ी मूरत मार हुई त हुस्न खे भिटाई बादशाहत मां कढी करे उहो आम इहो ई मिसाल मिले थो असांखे असां तारीख़ जा किताब उथलाए ॾिसंदासीं त आम शहज़ादियुनि जूं ॻाल्हियूं हूंदियूं उहे सुहिणियूं हूंदियूं शहज़ादा सुहिणा हूंदा हिते भिटाई हुस्न खे महलनि माड़ियुनि मां कढी पखनि ऐं पाणी में अची बीहारे थो त इहा जेका भिटाई जी जेका रम्ज़ आहे यकीनन हिकिड़े नए फेज़ में दाख़िल थियण वारी आहे ऐं जंहिंखे असां नए फेज़ में दाख़िल करे नई रम्ज़ खे असां सम्झण जे लाइ नवां मेड़ाका कंदासीं ऐं असां वटि वक़्तु इलाही घटि आहे आख़िर में आऊं हिकिड़ो शाह साईं जो बैत जीअं इन समूरे मंज़रनामे खे हू चिटो करे पेश करे थो पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण बादशाही ऐं सुईअ जे बराबरि बि नथो सम्झां सुई आहे छा केतिरी आम शइ आहे केतिरी आम फर्म हर घर में अलाए केतिरी असांजी कॾहिं हिन ते दीद बि कान पई हूंदी त हिन जो कमु कहिड़ो आहे बादशाह चए थो त बादशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण ॿीहर जापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे त हिकिड़ी सुई आम सुई उन जा औसाफ़ उन जूं वसूं ॼाणण जे लाइ असांखे ॿिया जनम वठणा पवंदा भिटाई बादशाही जूं वसूं ॼाणण जे लाइ कोन थो चए त असांखे ॿिया जनम वठणा पवंदा उहो बादशाही खे कंडेम थो करे बादशाही खे रद्द थो करे ऐं इन समूरे निज़ाम खे ललकारे थो सोशल वैल्यूज़ में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त भिटाई उहे वैल्यूज़ थो खणे जेके आम माण्हू जा वैल्यू आहिनि हुननि जो मरणु जीअणु उथणु वेहणु मोहबत करणु नफ़रत करणु कावड़ ॼणु सभु जूं सभु सिचुएशन सभु जा सभु अहसास उहे थो खणी अचे जेके हिकिड़े आम माण्हू जा अहसास आहिनि जेके हिकिड़े आम अवाम जा अहसास आहिनि हुनजो मर्कज़ हुनजो महवर ऐं हुनजो जेको आहे सो हीरो ख़ासि कोन्हे को आम माण्हू आहे उहो आम माण्हू आहे जेको धरतीअ सां अटैच आहे जेको वतन सां मिलियल आहे जंहिंजे ख़मीर में धरती जी मोहबत शामिल आहे जंहिंजे खून में मिटी जी महक ऐं मिटी जी मोहबत शामिल आहे भिटाई जो हीरो यकीनन इहो आहे तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो लख लाइ